अस्सलाम वालेकुम नाज़रीन। टीएशन सां गॾु मां आहियां बख्शल ख़ान। हिते शामिल कजे थी हिकु न्यूज़। लाड़काणे जे सचल कॉलोनी वारे बख्तावर भुट्टो पार्क में योगा कंदड़ ऑफिसरनि पारां सिंध जे सक़ाफ़ती ॾियारे इल्मु पिरायो। सिंध सवारियो जे सिलसिले में दिलि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर सिकंदर अली शेख जी अॻुवाणी में सक़ाफ़ती वेस पहिरें रंगारंग तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें शरीक ऑफिसरनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। उन मौक़े ते डॉक्टर सिकंदर अली शेख, इंस्पेक्टर शबीर अहमद अब्बासी ऐं शोएब अहमद चयो त असांखे पंहिंजे सिहत जो तमामु घणो ख़्यालु आहे, इन करे हर रोज़ु योगा कंदा आहियूं, पर असांखे पंहिंजे सक़ाफ़त सां पिणु तमामु घणी मोहबत आहे। उन करे असांखे पंहिंजो पहिरियों भेरो योगा तरफ़ां सिंधी सक़ाफ़त वारो ॾियारो मल्हाए तमामु बहितर लॻी रहियो आहे। असांखे सिहत सां गॾु पंहिंजे सक़ाफ़त खे बि हथी वसाइणु घुरिजे, छो त असां सिंधी टोपी ऐं अजरक ज़रिए समीरी दुनिया में सुञाता वञूं था। सिंधी मीडिया इल्मु पिरायो सिंध सवार जे उनवान सां सिंधी सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए असांजे पुठिते पियल तालीम खे पिणु हथी वठाइण में भरपूर किरदारु अदा करणु घुरिजे। दुनिया के नक्शे में सिंध सोन की सजजे थी, सिंध जो जोधन जी दिलेरी तारीख़